मटियारी जिले के खंडू खेबर भिटशा शहरन समेत मुख्तलिफ गोठन में तेज बरसात तबाही मचाए छड़ी। केतरनी पोरियतन जा घर रही पट पइजी विया आहिनि। मुतासिर थियल माण्हुनि जो रेवेन्यू मिनिस्टर मखदूम महबूब जमा खां नोटिस वठण जो मुतालबो सहायता की अपील करे छड़ी आहे। यूसी खंडू शहर में वाक़े बठन ते रिहाइश पज़ीर मज़दूर माण्हुनि जा घर तेज बरसात सबब ऐं बरसात जो पानी घरनि में बीहण करे मज़दूर तबके जे माण्हुनि जा घर पट पइजी विया आहिनि ऐं भिटशा शहर जे बुघिया मोहल्ला जे पोरियत मोलाई मीरजत जो तेज बरसात पवण सबब घर रही पट पइजी वियो आहे, जे सबब संदसि मासूम बचड़ा खुले आसमान हेठि वेठल आहिनि ऐं माली सहायता जा मुंतज़िर आहिनि। पोरियत मोलाई मीरजत ऐं ॿियनि चयो त असां ग़रीब मिस्कीन माण्हू आहियूं, मज़दूरी करे पंहिंजनि बचड़नि जो पेट गुज़र कंदा आहियूं। तेज़ बरसात पवण सबब घर रही पट थी विया आहिनि। मुंहिंजा मासूम बचड़ा न्याणियूं खुले आसमान हेठि वेठल आहिनि। असां रेवेन्यू मिनिस्टर मखदूम महबूब जमा खां मुतालबो था करियूं त असां ग़रीब मिस्कीननि जी मदद कई वञे, घर ठाराए ॾिना वञनि जीअं असांजा बचड़ा छपर जे हेठां ज़िंदगी गुज़ारे सघनि।